अस्सलामुअलैकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। अॼु आचर जे ॾींहुं आहे ऐं सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे 5, 12, 20, 21 ते टोपीअ जरक जो ॾियारो आहे। हिन वक़्तु बदीन में मौजूदु आहियां। हीउ ॾिसो बदीन पोयां जलसो थी रहियो आहे। तमाम ॿारनि खे गुज़ारिश कई हो अञा प्रोग्राम तमामु वॾो आहे जेके तव्हां बदल थी कंदा त यकीनन सां प्रोग्राम हिते वाइडल करणो पवंदो। अगरि तव्हां अञा ताईं प्रोग्राम खे कंटिन्यू ॾिसणु चाहियो था ऐं इन्हनि जेके मुकमल जेके ॿार जेके मुसलसल हफ़्ते खां प्रोग्राम जी तयारी कनि पिया, अगरि उन्हनि ॿारनि खे अगरि इन समझ स्टेज ते मौक़ो मिले त यकीनन उन्हनि जी दिलि ॾिसंदासीं। त तव्हां दोस्तनि जे हथ में जेकॾहिं तव्हां वेंदा त प्रोग्राम बढ़िया नमूने सां पोयां जलसो थी रहियो आहे। प्रोग्राम वाइडल कंदासीं। हाणे आप गुजारिश कंदुसि तैयबा ऐं ग्रुप में जगदीश माली ग्रामर स्कूल जे ॿारनि खे मिठी जो शहर तमामु VIP ख़ूबसूरत हर लिहाज़ खां ख़रीदारीअ में साफ़ सुथराई में रोड रस्ता VIP ज़बरदस्त। सच त दिलि ख़ुशि थी वई ऐं अहिड़ी सफ़ाई हुजणु घुरिजे। ठीकु आहे त पोइ मोकिलणी न आहे। अस्सलामुअलैकुम या अली मदद महर फ़क़ीर मिठी सिंध तारीख़ 5, 12, 20, 21 ॾींहुं आचर जो। अस्सलामुअलैकुम या अली मदद ख़ुदा हाफ़िज़। ठीकु आहे, पंहिंजी राय ॾिजो कीअं लॻो हीउ मुख़्तसिर वीडियो। ठीकु, ख़ुदा हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।